बिरा रोड वेझो पौरियत मुबैना तौर पंजाब का कराची वेंदड़ ट्रेन में किरण सबब फौत थी वियो जॾहिं त वारसन पारां एहतजाज कंदे संदसि घर वारी ते खेसि क़त्ल करण जो इल्ज़ाम लगायो वियो। वह ॻोठ पीर बचल शाह वेझो पौरियत मुबैना तौर पंजाब का कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस में किरी फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी रेलवे पुलिस खे इतला ॾिनो। इतला मिलण बाद रेलवे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल पहुचायो, जिते संदसि सुञाणप करीम बख्श मरी तौर थी। रेलवे पुलिस ॿुधायो त बिरा रोड वासी रिक्शा ड्राइवर करीम बख्श मरी मिलत एक्सप्रेस में किरी फौत थियो ऐं वधीक जांच कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।